डैम समूरा नामंजूर, डैम समूरा नामंजूर, केनाल समूरा नामंजूर, केनाल समूरा नामंजूर, केनाल समूरा नामंजूर, केनाल समूरा नामंजूर। डॉक्टर हिदायत भुट्टो खे तूं स्टेज ते अचनि ऐं ॻाल्हाइनि। महिरबानी वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां तव्हां सभिनि दोस्तनि जा लख थोरा ऐं महिरबानी जो ही असां सभिनी जो गॾियल हिकिड़ो इज्तिमाही मफ़ाद जो मसइलो आहे। हीउ असांजे जापे जो मसइलो आहे। हीउ तंज़ीमुनि नज़रियनि ऐं पंहिंजनि सोचुनि खां मथां मसइलो आहे। हीउ वतन जो मसइलो आहे। उन जे लाइ सभु वतन जा दोस्त सिंध जा सॼण सभु हिते गॾु थिया आहियो। हेॾी सारे तकलीफ़ करे जेके आहिनि से तव्हां सभु आया आहियो ऐं हेॾो जेको आहे तव्हां शानदार प्रोग्राम कयो आहे। अॼु जेको आहे सॼी सिंध जागी पई आहे। अॼु सॼी सिंध जेका सां इन मसइले ते बेइंतहा जेको आहे सेंसिटाइज़ थी वई आहे ऐं कॾहिं बि जेको आहे सिंध ते कब्ज़ो, सिंध ते धाड़ो, सिंधूअ ते धाड़ो। सिंधू आहे त सिंध आहे, जेकॾहिं सिंधू न आहे त सिंध बि तबाह थी वेंदी। उन जे लाइ हीउ असां सभिनी जे जापे जो मसइलो आहे। हीउ असांजे नज़रियनि खां, असांजे सोचुनि खां मथां मसइलो आहे, तंज़ीमुनि खां मथां मसइलो आहे। हीउ धरती जो मसइलो आहे, हीउ वतन जो मसइलो आहे। उन जे लाइ सभु जेके आहिनि से गॾिजी हिकु थिया आहियूं ऐं सॼी सिंध जेके आहे सो इन मसइले ते शायदि ई को अहिड़ो शहर हुजे, शायदि ई सिंध जी का अहिड़ी घिटी हुजे, शायदि ई को सिंध जो अहिड़ो ॻोठु हुजे जंहिंमें एहतजाज न थियो हुजे। अहिड़े तरीक़े सां सॼी दुनिया में जेके आहिनि से एहतजाज थिया आहिनि। कल्ह वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां अमेरिका में एहतजाज थिया। अॼु हिते लंडन में थिए थो, न्यूयॉर्क में थिए थो, टोरंटो में थिए थो ऐं 19 तारीख़ ते असां जेनीवा में बि जेको आहे सो भरपूर तरीक़े सां यूनाइटेड नेशन्स जे अॻियां एहतजाज कंदासूं ऐं उन्हनि इदारनि जे अॻियां बि जेको आहे सो इहो मसइलो रखंदासूं। ऐं हीउ जेको मसइलो आहे हाणे इंटरनेशनल लेवल ते बि जेको आहे सो उभारजी चुको आहे। कल्ह UNPO बि जेको आहे सो असांजी हिमायत में भरपूर क़िस्म जी जेकी असां स्टेटमेंट जारी कई आहे ऐं सिंध सां गॾु बीठा आहिनि। त उहे इंटरनेशनल इदारा बि जेके आहिनि से सिंध सां गॾु बीठा आहिनि। इहा तव्हां सभिनी दोस्तनि जी, सभिनी सॼणनि जी, सिंध जे साथियुनि जी गॾियल कोशिशि आहे। तव्हां सभिनी खे वाधायूं हुजनि जो इन मसइले खे असां सिंध धरती खां वठी इंटरनेशनल इदारनि ताईं असां जेको आहे सो उजागर कयो आहे। ऐं असां हिननि खे पाकिस्तानियुनि खे ऐं पाकिस्तानी एम्बेसी वारनि खे बि ॿुधाइण था चाहियूं त सिंधियुनि जो आवाज़ु ॿुधो, सिंधियुनि जो आवाज़ु ॿुधो। ही तव्हांखे चांस आहे। जेकॾहिं तव्हां अॼु न ॿुधो त पोइ तव्हांखे शायदि वीज़ा वठी सिंध अचिणो पवे। सो इहा जेकी असां सिंध जी ललकार, सिंध जी दांह खे तव्हांखे सम्झणु खपे ऐं हीउ तव्हांखे वक़्तु आहे, हीउ तव्हांखे टाइम आहे त तव्हां सिंध जो आवाज़ु ॿुधो ऐं इन क़िस्म जूं हरकतूं जेके आहिनि से बंदि कयो। तव्हां डे 1 खां वठी असांजे वजूद जे ख़िलाफ़ु जेका असां तव्हां हिकमत अमलियूं इख़्तियार कयूं आहिनि, तव्हां साज़िशूं कयूं आहिनि, इहे साज़िशूं हाणे बंदि थियणु खपनि। जेकॾहिं तव्हां इहे साज़िशूं बंदि न कयूं त सिंधियुनि जो तव्हां मूड ॾिसो था। सिंधी जेके आहिनि से अॼु जेके आहिनि से हीअ एहतजाज कनि था, पुरअमन एहतजाज कनि था। शायदि सुभाणे पुरअमन न रही सघनि ऐं तव्हांखे जेको आहे सो उहो ई तव्हांजो असरु थिए जेको तव्हांजो असरु जेको आहे सो बांग्लादेश में थियो या जेको तव्हांजो असरु ॿियनि इलाइक़नि में थिए थो, उहो ई असरु जेके आहिनि से तव्हांजो जेको आहे सिंधियुनि में सिंधी बि कनि। उन खां अवल तव्हां सुधरी वञो, तव्हां पंहिंजूं साज़िशूं बंदि कयो, तव्हां पंहिंजूं जेके आहिनि से सिंधियुनि खे ख़तमु करण जूं जेके आहिनि साज़िशूं बंदि कयो। उन जे लाइ असां जेको आहे सो हीउ एहतजाज कयूं था। सॼी दुनिया में एहतजाज थिए थो ऐं इहो एहतजाज उन वक़्त ताईं जारी रहंदो जेसि ताईं जेको आहे सो तव्हां सिंधूअ ते जेके आहिनि से केनाल ठाहिणु, डेम ठाहिणु बंदि न कंदो। जी केनाल समूरा नामंजूर, केनाल समूरा नामंजूर, सिंधू ते धाड़ो नामंजूर, पानी ते धाड़ो नामंजूर, पानी खातिर छेड़ो ओ जालिम तोसां छेड़ो ओ रहसन तोसां छेड़ो ओ कातिल तोसां छेड़ो ओ